हालाणी में ॻोठनि खां आयल माण्हुनि मुफ़्ती सैयद हमादुल्ला शाह, एडवोकेट असदुल्ला शाह, अब्बास सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में इमदादी सामानी हथियादूं बंदि ॾियण ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ MNA सैयद अबरार अली शाह जे बंगले वटि हालाणी मोहब्बत डेरो दुनिया बका शाह खे मिलाईंदड़ रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे निटहण उस में धरणो हयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिरनि जो चवणु हो त 2 महीननि खां मुसलसल बरसातनि सबबि घरनि में पाणी बीहण करे घर ढही पिया आहिनि, जंहिं करे सिर्फ़ सरीचाई वाहन रोडनि रस्तनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं। हुकूमत पारां राशन, टेंट ऐं मच्छरदानियूं नाहिनि ऐं न वरी का सिहत जी सहूलियत आहे। हिन चीफ जस्टिस सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो कयो त DC नौशर फिरोज़ खे हटाइण ऐं ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल करायो वञे। मसलूम आवाम सां गॾु हूंदी आहे, तव्हां असांजे हिन एहतिजाजी मुज़ाहिरे में अचो। इन्हनि ॻोठाणनि जे दावत ते, इन्हनि जे चवण ते असां हिते पहुता आहियूं ऐं सूरत हाल इहा आहे त हिते हालाणी जे आसपास में 200 खां वधीक ॻोठ आहिनि ऐं 200 खां वधीक ॻोठनि जे अंदरि हींअर 5 फुट खां वधीक पाणी बीठो आहे। अॼु मुस्तक़िल 16 ॾींहं आहे, लेकिन 16 ॾींहं गुज़रण जे बावजूदि खां पाणी निकारे सघियो आहे। सूरत हाल इहा आहे त नंढड़ा ॿार, मासूम ॿार, औरतूं, नंग, मर्द सभु जेको आहे आसमान जे हेठां पाणी जे अंदरि वेठा आहिनि ऐं मच्छरनि जो आज़ाब एॾो वधी वियो आहे जो चोपायो माल मरी रहियो आहे। हिननि ॻोठाणनि जो मुतालबो इहो आहे त असां वस वारनि खे, असां जिन माण्हुनि खे वोट ॾिना, जिन खे चूंडियो, जिन खे अॻिते आंदो, असां उन्हनि खे चऊं था त महिरबानी करे जेके कुदरती असां वटि हिते बंदि ठहियल आहिनि, कुदरती जेके रस्ता ठहियल आहिनि, उन्हनि रस्तनि खे जारी कयो। जेके वाटर आहिनि, शाखूं आहिनि, लेकिन चंद माण्हू जेके पंहिंजी प्लाटिंग खे बचाइण जे लाइ, पंहिंजी ज़मीन खे बचाइण जे लाइ ऐं पंहिंजे बंगलनि खे बचाइण जे लाइ सभई ॻोठनि खे ॿोड़े रहिया आहिनि। अवां ॾिसंदो त हींअर साम्हूं 4.5 फुट पाणी बीठो आहे, टोटल जो टोटल ॻोठ पाणी में बीठा आहिनि। हिननि दोस्तनि जो मुतालबो इहो आहे त असां वज़ीर आज़म पाकिस्तान खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जंहिं कल्ह ऑर्डर में लिखियो आहे त को बि गैर कानूनी बंदि न हयो वेंदो, लेकिन हिते गैर कानूनी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।